आवाम ते पेट्रोल पंप किराइण खां पोइ बिजली जा झटका ॾियण जूं तयारियूं। मुख़्तलिफ़ कंपनियुनि पारां बिजली जा अघ वधाइण लाइ दरख़्वास्त। नेप्रा हवाले महांगाईअ जे मारियल अवाम ते वधीक 17 अरब 85 करोड़ रुपयनि जो भार विझण लाइ हिक ॿी दरख़्वास्त नेप्रा खे ॾिनी वई। बिजली तक़सीम कंदड़ कंपनियुनि पारां ॾिनल दरख़्वास्त में साल जे पहिरें टिमाही में एडजस्टमेंट जे मद में अवाम खां ओगाड़ीअ जी घुर कई वई। कैस्को, आइस्को, पेस्को अरबे रुपयनि जी एडजस्टमेंट जे मद में ओगाइण जी दरख़्वास्त नेप्रा खे ॾेई छॾी। नेप्रा जो चवणु आहे त कंपनियुनि जी दरख़्वास्त ते ॿुधणी 12 जनवरी ते थींदी। खैबर पख्तूनख्वा, गिलगित ऐं इस्लामाबाद में ज़िलज़िले जा लोड़ा शहरी ख़ौफ़ में वठिजी विया। पेशावर, सवात, नौशहरा, शबकदर, महमद, सवाबी, मर्दान, बुनीर, शांगला, लोअर देर, मालाकंड, एबटाबाद में ज़िलज़िले जा लोड़ा महसूस कया विया। चित्राल में भी ज़िलज़िले सबब माण्हू घरनि खां ॿाहिरि निकिरी आया। कंहिं बि जानी नुक़सान, माली नुक़सान जा इतला न मिलिया। PMD मूजिब ज़िलज़िले जो मरकज़ अफगानिस्तान ताजिकिस्तान बॉर्डर हुयो। रेक्टर स्केल ते ज़िलज़िले जो ज़ोर 5.3 रिकॉर्ड कयो वियो। पेंडोरा पेपर्स जी जांच लाइ जोड़ियल जाइज़ कमीशन जी जांच आख़िरी मरहले में दाख़िल। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी तस्दीक़ करे छॾी। कमीशन 700 मां 240 नालनि में अक्सरियत जी जांच मुकमल करे वरिती। 200 खां वधीक पाकिस्तानियुनि जवाब जमा कराए छॾियो। अक्सरियत मनी लॉन्ड्रिंग जे इल्ज़ामनि खे रद्द करे छॾियो। कमीशन मूजिब ICI जे वधीक नाला मोकिले त उन्हनि जी बि जांच थींदी। फैक्ट फाइंडिंग इंक्वायरी जो पहिरियों मरहलो जनवरी जे आख़िर ताईं पूरो थियण जो इम्कान आहे। पेट्रोल महांगो थियण बाद मुल्क में महांगाई जी शरह बुलंद तरीन सतह ते पहुची वई। आम इस्तेमाल जूं शयूं महांगियूं थियण सां मुल्क में महांगाई जी शरह 22 महीननि में बुलंद तरीन सतह ते पहुची वई। नाणे वारी वज़ारत जे तर्जुमान मुज़म्मिल असलम चयो आहे त पेट्रोल जी क़ीमतुनि में वाध आलमी मालियाती फंड जे शर्त ते कई वई आहे। सॼी दुनिया में महांगाई जो तूफ़ान आहे। अहिड़ी महांगाई 2008 में बि ॾिसण में आई। पाकिस्तान में कोरोना विघे वधीक 8 मरीज़ फौत। NCOC पारां 24 कलाकनि दौरान वधीक 594 नवनि केसनि जी तस्दीक। हाकारी केसनि जी शरह 1.3% रही। मुल्क जे 3 वॾनि शहरनि में कोरोना जो नओं क़िस्म ओमिक्रॉन तेज़ीअ सां वधण लॻो। NCOC मूजिब इस्लामाबाद, कराची ऐं लाहौर में कोरोना जी ॾखण अफ्रीकी क़िस्म ओमिक्रॉन जी तेज़ीअ सां वाध थी रही आहे। हिन वक़्त ताईं इस्लामाबाद में 64, लाहौर में 50 ऐं कराची में 11 ओमिक्रॉन जे केसनि जी तस्दीक थी आहे। NCOC जे सरबराह असद उमर पंहिंजे ट्वीट में कोरोना जी नई लहर जो ख़दशो ज़ाहिर करे छॾियो। संदसि चवणु आहे त कराची में ओमिक्रॉन जा केस वधी रहिया आहिनि। नई लहर खां बचण जो बहितरीन हल मास्क पाइण आहे। मुस्लिम लीग नून जे MPA बिलाल यासीन ते फायरिंग में इस्तेमाल थियल पिस्तौल पुलिस सच करे वरितो। पुलिस अञा ताईं जाबदारनि जी सुञाणप करे न सघी। पुलिस जो चवणु आहे त पिस्तौल कंहिं जे नाले ते रजिस्टर्ड आहे। इन हवाले सां जांच जारी आहे ऐं पिस्तौल खे फॉरेंसिक लाइ मोकिलियो वियो आहे। पटीदन में बाहि लॻण सबब हिकु ॼणो सड़ी फौत। वार्ड नंबर 7 में 45 वरनि जे अमानुल्लाह अंसारी घर जे बोरची खाने में माती जी पीली बारी त बाहि भड़कियूं थी। अमानुल्लाह जो 65% जिस्म सड़ी वियो। ज़ख़्मी अमानुल्लाह कराची अस्पताल ज़ख़्म जी सट नसांदे दम ॾेई छॾियो। के लखी गुलाम शाह जो रहवासी अब्दुल्ला सोलंकी धारियलनि वटि यरगमाल। मुगी अब्दुल्ला सोलंकी जी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वई। मुगी वीडियो में चयो आहे त SSP धारियलनि जा कुझु माण्हू गिरफ़्तार कया आहिनि, जंहिं सबब खेसि अगवा कयो वियो। खेसि जंग में गोली पिणु लॻी आहे। SSP शिकारपुर उन्हनि जा माण्हू आज़ाद करे ॿी सूरत में धारियल खेसि क़त्ल करे छॾींदा।
चौपट भरसा पुर दौरान मज़म्मत ते क़त्ल थियल ॻोठाणे जे वारसनि जो लाश रखी मिठू शंभाणीअ जे वारसनि रोड़ी चूंडको लिंक रोड ते मक़तूल जो लाश रखी धरणो हयो। गाॾियूं बीही वयूं, कातिल जी गिरफ़्तारी जी मुतालबो। इसराइल जा फलस्तीनी इलाका गज़ा पट्टी ते मिज़ाइली हमला। इसराइली फ़ौज जी दावा कई आहे त गज़ा मां इसराइल ते 2 रॉकेट हमलनि खां पोइ कार्रवाई कई वई। ख़ान यूनिस वारे इलाक़े में हमास जे अल-क़ासिम ब्रिगेड जे थाकनि ते हमला करे निशानो बणायो वियो आहे। अमेरिकी शहरी खैबर पख्तूनख्वा में ₹3 करोड़ एवज़ क़ौमी जानवर मारखोर जो शिकार करे सिंह पाण सां गॾु खणी वियो। लोअर चित्राल जो तोशी मारखोर तहफ़्फ़ुज़ वारे मर्कज़ में अमेरिकी शहरी ब्रायन कंसल हार्लन 9 सालनि जो मारखोर जो शिकार कयो आहे। अमेरिकी शहरी शिकार लाइ $60,000 जी ॿोली लॻाई हुई। अमेरिकी शहरी इनाम तौर मारखोर जा 5 इंच डिघा सिंह पाण सां गॾु खणी वियो।